नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदा हलूं त अदाकारा ऐं मॉडल मथेरा पंहिंजी मदाइन खे नसीहत करे छॾी। मथेरा पंहिंजी भेण अदाकारा रोज़ मोहम्मद सां गॾु हिकु निजी टीवी चैनल जे शो में शरीक थी, जंहिं दौरान हिन मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हायो। मथेरा ॿुधायो त मां अॻूणे मुड़ुस जे नाले जो टेटू ठारायो हो, जंहिंखे ॾाइण जी कोशिश बि कई पर न ॾेई सघियो। शो दौरान हिन मदाइन खे नसीहत कंदे चयो त पंहिंजे हमसफ़र जे नालनि जा टेटू न ठारायो, छाकाणि त अलीहदगी खां पोइ हमसफ़र त हलियो वेंदो आहे पर टेटू न आहे वेंदो। संदसि चवण हो त मां ॾेखाव न आहियां कंदी, जहिड़ी आहियां अहिड़ी रहंदी आहियां। वाज़े रहे त मथेरा 2012 में गुलकार फरहान जे मिर्ज़ा सां शादी कई हुई ऐं 2018 में ॿिन्ही में अलीहदगी थी वई। मथेरा ऐं फरहान खे हिकु पुट जो औलाद पिणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।